बीटल है केतरी परेशानी तो होगी वॾी परेशानी साईं असांजा 20 गाड़ियूं असां झटपट खां साईं आया आहियूं असांखे नसीराबाद वारो राति रोके वियो वरी नसीराबाद 55 उनको जांच रहे वरी मेड़ वारो असांखो 10,000 घुरे पियो वरी कोई न रोकियो मोटरे वारो असांखे 5,000 चालान कयो वरी हिन भान वारे असांखे चयो झलियो ठीकु आहे राति सॼी राति असांखे लोड़ाए लोड़ाए जी चोरनि खे माण्हू भॼाईंदा असां ड्राइवरनि खे ईअं राति कॾहिं होॾे नेनि पिया कॾहिं होॾे नेनि पिया असांखे होटल ते बि बीहण कोन्हे हितां वञो ईअं साईं चवनि पिया बिल्कुलु साईं त गुंडागर्दी आहे असांखे इंसाफ़ खपे ठीकु आहे साईं ॿियो असांखे काशे न खपे पुलिस वारा चवनि था बाबा हितां असांजो हलो न आहे असां हर शइ असांजे वटि साबूत आहे हर शइ असां वटि IG जो DIG जो हर शइ असांजे साबूत आहे साईं बिल्कुलु हे तव्हां ॾिसो न बिल्कुलु साबूत आहे असां वटि हे तबी बि हे गुंडागर्दी करे हिननि जो बाबा इहो रवाज असांखे 50,000 तव्हां ॾियो तव्हां हलिया वञो 50,000 असांजो साईं हिते किरायो घणो 50,000 असांजो किरायो आहे असां पोइ झटपट खां निकिता आहियूं हिते ताणी असांजो 30,000 ख़र्चो थी वियो आहे असां हाणे ख़र्चे जे लाइ परेशान आहियूं ख़र्चो न आहे हिकु हिकु ते रिंग कंदा कोई असांखे पैसे ॾियण जे लाइ तयारु न आहे असांखे त इंसाफ़ खपे असांखे झटपट वारनि खे बिल्कुलु असांखे ॿियो इहो